नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। अवां खे खानपुर मेयर का ख़बर ॾिनाऊं। खानपुर मेयर में मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस अटालन ASP अयाज़ अली जी अॻुवाणी में मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस अटालन खैरपुर शहर जे मुख़्तलिफ़ 10 होटलनि तोड़े गुलू पताफ़ी में होटलनि ते चढ़ाई कई वयूं। पुलिस जी चढ़ाई दौरान होटलनि ते वेठल माण्हुनि में भारी पइजी वई, जॾहिं त पुलिस एहलकारनि मुख़्तलिफ़ होटलनि तां 30 ॼणनि खे खंभे खानपुर मेयर थाणे ते लॉकअप कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस पारां लॉकअप कयल माण्हुनि मां पुछा गाछा कई पई वञे। इन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त जिन माण्हुनि खे शक जी बुनियाद ते गिरफ़्तार कयो आहे, उन्हनि जो रिकॉर्ड चेक कयो वेंदो। जेके कंहिं बि ॾोह में मुलविस न हूंदा, उनखे आज़ादु कयो वेंदो। होॾां ASP जी अॻुवाणी में पुलिस जी चढ़ाईनि सबबि खानपुर शहर जे माण्हुनि में ख़ौफ़ फैलियल आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।